कुत्ते जी क़बर। कुत्ते जी क़बर जो इलाइक़ो खीरथर जे जाबलू सिलसिले में सिंध जे शहदाद कोट ऐं बलूचिस्तान जे खुज़दार ज़िले जे विच में आहे। हीउ इलाइक़ो समुंड जी सतह खां 7500 फुट मथे आहे। 1876 ईस्वी जे गिज़ट में बि हीउ इलाइक़ो सिंध जो ॾेखारियल आहे। खीरथर जाबलू सिलसिलो सिंध जे कंबर अली ख़ान में शामिल आहे। बलोची ज़बान में लफ़्ज़ कुत्ते जी क़बर कतब नथो अचे। कुत्ते जी क़बर सिंधी ॿोली जो लफ़्ज़ आहे। चूंडनि जे हल्के बंदिन में बि इहो इलाइक़ो सिंध में आहे। मिर्ज़ा कलीज बेग जे 1885 ईस्वी में लिखियल सफ़रनामे ॾाढियारो जबल जो शेर में कुत्ते जी क़बर जो अहवाल आहे। कुत्ते जी क़बर जी कहाणी जो ज़िक्र केतिरनि ई किताबनि में आहे, पर 1885 ईस्वी वारे दौर जे डिप्टी कमिश्नर चार्ल्स पंहिंजे किताब ह्यू फोक टेल्स ऑफ सिंध जूं लोक कहाणियूं में बि कुत्ते जी क़बर जो ज़िक्र कयल आहे, जंहिंमें लिखियल आहे त कुत्तो कंहिं ॻोठाणे जो हो जेको घर जे खाद ख़ुराक वारे सामान ख़रीद करण लाइ पंहिंजे कुत्ते सां गॾु जबल हेठि लही हिकु हिंदू दुकानदार वटि आयो। जिते हिन सामान ख़रीद कयो ऐं कुझु रक़म खुटी पियसि, तंहिं ते दुकानदार खे चयाईं त हीउ मुंहिंजो कुत्तो गिरवी तौरु रख, रक़म वापसि करण बाद काहे वेंदुसि। ॻोठाणो ईअं चई सामान खणी वापसि ॻोठ रवानो थियो। कुदरत जो लकाउ इहो थियो जो हिंदू दुकानदार जे दुकान में चोर खाट हणी चोरी करे रहिया हुआ त उहो कुत्तो सुजाॻ थी तेज़ भौंकण लॻो, जंहिंजे आवाज़ ते हिंदू दुकानदार ऐं ॿिया ॻोठाणा सुजाॻ थी पिया ऐं चोर उतां भॼी विया। कुत्ते जी अहिड़ी वफ़ादारी ॾिसी हिंदू दुकानदार कुत्ते खे आज़ादु करे छॾियो। कुत्तो आज़ादु थियण खां पोइ वापसि पंहिंजे मालिक जे ॻोठ ॾांहुं अची थो त रस्ते में संदसि मालिक खेसि ॻोठ ॾांहुं ईंदो ॾिसी कुत्ते खे नमक हराम वारो जुमिलो चई खेसि भूंडो याने बुजो ॾिनो ऐं चयो, अॼु मां तोखे आज़ादु कराइणु अचां पियो, पर तूं हिंदू दुकानदार सां गदारी करे भॼी आयो आहीं। अॼु खां तूं मुंहिंजे लाइ मरी वएं। अहिड़े जुमिले पूरे थियण बाद कुत्ते मालिक जे पेरनि ते किरी ॾकी ॾकी दम ॾिनो। उन बाद ॻोठाणो अची हिंदू दुकानदार वटि पहुतो ऐं माफ़ी घुरी रक़म वापसि करणु लॻो। तंहिं ते हिंदू दुकानदार चयो त तुंहिंजे कुत्ते मूंसां वफ़ादारी कई ऐं मुंहिंजे 1000 रुपयनि जी चोरी थियण खां बचाए वरितो, जंहिं करे मां तुंहिंजी रक़म इनाम तौरु माफ़ करे तुंहिंजे कुत्ते खे आज़ादु करे छॾियो आहे। हिंदू दुकानदार जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधण बाद ॻोठाणो अफ़सोस में रोअंदो रहियो ऐं वापसि अची मोल कुत्ते खे खणी ॾाढियार जबल जी चोटी ते क़बर खोटे खेसि दफ़न कयो। कुत्ते जी क़बर जी कहाणी बाबति केतिरियूं क़यास आरायूं हुजनि या इहो मौजूज़ो हुजे, पर ॻाल्हि इहा साम्हूं ॾिसण में अची रही आहे त उहो कुत्ते वारी क़बर जो इलाइक़ो कुदरती नज़ारनि सां भरियल अजूबो आहे। जिते लालण जी माड़ी, अंग्रेज़नि जे दौर जो ठहियल पुलिस थाणो ऐं सरसब्ज़ पहाड़, कुदरती पाणी जूं नंढियूं नंढियूं नदियूं ॾिसण वटां आहिनि, जिन खे ॾिसी कश्मीर ऐं सवात यादि ईंदो। पर अफ़सोस जो सरकार पारां हिननि कुदरती नज़ारनि खे दुनिया ताईं रोशनास न कराइण करे हिन तारीख़ी ऐं क़दीमी माॻ सां गॾु कुदरत जी हसीन शाहकार दुनिया बेख़बर बणियल आहे। कुत्ते वारी क़बर ताईं पहुचण लाइ सवारी लाइ को बि रस्तो रोड कोन ठहियल आहे, पर मुहक़क़ ऐं सियाह इलाइक़े जे बाअसर माण्हुनि जी मदद सां उठनि ऐं गॾनि वसीले उते कैमरा जी अख सां उहे दिलफ़रेब मंज़र महफ़ूज़ कनि था ऐं उतां जे रहाकुनि खां कुत्ते जी कहाणी ऐं ॿियनि तारीख़ी माॻनि बाबति अहवाल वठी पंहिंजे किताबनि में लिखी माण्हुनि खे आगाही ॾियनि था।